Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं बदकिस्मती सां असां जंहिं मुआशरे में रहूं था उते तमामु घणा मसला आहिनि ऐं हर मसइले ते एतिरी अवेयरनेस आहे जो किराए बि थिए थी। आवाम सां लाॻापियल मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि जंहिंमें बेरोज़गारी आहे, महांगाई आहे, पाणी जी खोट आहे, बिजली जा मसला आहिनि ऐं अणगणिया मसला आहिनि। सियासत ते हर घर में खुलेआम गुफ़्तगू थिए थी, पर कुझु अहिड़ा मसला बि आहिनि जिन ते लॻे थो त अञा ताईं खुली करे या त असां उन ते ॻाल्हि ॿोल नथा कयूं या उन्हनि मसइलनि जे हल तरफ़ असां अञा उन तरह न वञी सघिया आहियूं या उन्हनि खे जे हल जे तरफ़ न रियासत ऐं नई वरी के इदारा उन तरह को फोकस रखनि था। इन में तमामु अहम मसला आहिनि जंहिंमें कुझु ॻणियल चढ़ियल मसला जेकॾहिं मां पंहिंजे प्रोग्राम में ॿुधायां। नंगर पार्कर में नौजवान खे मुबैना कारा इल्ज़ाम हेठि क़तल कयो वियो। खानपुर में नौजवान हरीश कोहली के पेट में चाकू हणी क़तल कयो वियो। पन्ने आकिल भरिसां ॿिनि ॼणनि जा लाश मिलिया। ख़ैरपुर नाथन शाह अस्पताल अमले तेल जा पैसा न हुअण जे करे मासूम ॿार जो लाश एम्बुलेंस में माॻई लाहे छॾियो। सकरन वेझो धुरिन में तकरार तां ॻोठाण कुहाड़ियूं हणी क़तल। टंडे ग़ुलाम अली हथां सावरनि हथां जेको आहे सो औरत खे क़तल कयो वियो। वज़ीरा छछर वारो मामिलो, ठटे में जोड़े जो मामिलो। जेकॾहिं असां रोज़ानो अख़बार पढ़ंदासीं त जेके वाक़िया रिपोर्ट थियनि था उहे 4 खां 6 ताईं उन्हनि जो तादादु आहे जंहिंमें लाज़मी 2 या 4 क़तल जा वाक़िया हुजनि था। समाज में ही कहिड़ो लाड़ो अची वियो आहे जो इन्हनि मसइलनि खे या त नज़रअंदाज़ कयो थो वञे या ओतिरी अहमियत नथी ॾिनी वञे, न किथे डिस्कस थिए थो। तोणे जो मुख़्तलिफ़ धुरियूं, मुख़्तलिफ़ माण्हू, मुख़्तलिफ़ इदारा इन ते कमु बि कनि था। असां वटि इन जी वज़ारत बि आहे। उन जे बावजूदि ॾींहों ॾींहुं इंसानी हक़नि सां तालुक़ु रखंदड़ इन वाक़िअनि जी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई अबतर थींदी थी वञे। अॼोके प्रोग्राम में इन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे स्टूडियो में जंहिं महिमान जॉइन कयो उन जो तारुफ़ कराईंदी हलां इंसानी हक़नि बाबति वॾे वज़ीर जा सलाहकार वीर जी कोहली साहब। भली कार चांदी तव्हां असांजे प्रोग्राम में जॉइन कयो। असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे मेंबर नेशनल कमीशन ऑफ चाइल्ड राइट्स इक़बाल लेथो साहब। इक़बाल साहब, तव्हांखे भली कार चांदी, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। वीर जी साहब, छा चवंदो सूरत हाल जेके कुझु वाक़िया तमामु घणा तव्हां बि रोज़ानो ॾिसंदा हूंदव, बल्कि तव्हांजो त सिधो सो उन्हनि मामलनि सां वास्तो पए थो, रिपोर्ट थियनि था, उन्हनि ते तव्हां एक्शन वठो था, पर रोज़ानो जी बुनियाद ते अणगणिया वाक़िया हिन जो तादादु मौजूदा लॉकडाउन वारी जेको सूरत हाल आहे तमामु घणो वधी वियो आहे। महिरबानी सभिन। ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त आहे त असांजे समाज जी या बदकिस्मती चइजे, असांजे सॼी रीजन जी बदकिस्मती चइजे त हुन में क्राइम पंहिंजी जॻह ते आहे ऐं क्राइम थिए थो, पर जेको औरतुनि जे ख़िलाफ़ क्राइम आहे उहो पंहिंजे वक़्त में हर वक़्त में उहो रहियो आहे। पर हाणे मामिलो इहो आहे त ॾिसो, गवर्नमेंट हिकिड़ी सतह ते कमु करे थी। गवर्नमेंट जॾहिं बि असांखे अहिड़े क़िस्म जो को क्राइम न साम्हूं अचे थो त फौरी तौर ते असां उन ते नोटिस वठूं था, कंसर्न इंतजामिया सां ॻाल्हायूं था, SP SHO वग़ैरह सां कोऑर्डिनेशन करे फौरी तौर ते FIR कटरायूं था। हर जेके बि तव्हां वाक़िया पढ़िया आहिनि समूरनि ते FIR कटियल आहिनि, माण्हू गिरफ़्तार आहिनि, पर हुन जे बावजूदि वाक़िया थियनि था। हाणे ॿियो जेको प्रोस्पेक्टिव आहे या ॿी जेका पासो आहे उहो आहे समाज जो। त असांजे समाज जे अंदरि अदम बर्दाश्त जंहिं तरीक़े सां वधियो आहे उन जा 2 बैकग्राउंड आहिनि। हिकिड़ो इहो आहे त असांजे समाज जे अंदरि जेको असां वटि लोक विज़डम हो, लोक ॾाहप हो, उहे वेहंदा हुआसीं, शाम जो असांजा वॾड़ा वेहंदा हुआ, उन ॿारनि खे सम्झाणियूं ॾींदा हुआ त भई ही आहे, बर्दाश्त कबो आहे, मज़ाक खे बर्दाश्त कबो आहे, थोरो घणे मामूली ॻाल्हियूं थींदियूं आहिनि उन ते बर्दाश्त थींदो आहे। असां ॾिसूं था त मामूली ख़सीस ॻाल्हियुनि ते अहिड़ी ॻाल्हि जंहिं ते माना ध्यानु धरण जी ज़रूरत न हूंदी आहे, उन ते वेतर क़तल था थियनि, 2-2 3-3 माण्हू क़तल था थी वञनि। पोइ ठीकु आहे, उन ते असां केस बि दाख़िल करायोसीं, माण्हू गिरफ़्तार थियनि था, पोइ जेल में वञे, सज़ा मतिलबु अदालत में वञे थो, पोइ किन माण्हुनि खे सज़ा मिले थी, किन जा वरी एविडेंस या उहो सबूत न हुअण जे करे माण्हू आज़ादु बि थी वञे थो। पर इहो काफ़ी न आहे। ॻाल्हि इहा आहे त समाज जे अंदरि 2 शयूं आहिनि। हिकिड़ो इहो त गवर्नमेंट असां जेको शुरू कयो आहे सीरीज़ ऑफ अवेयरनेस जे नाले सां हिकिड़ी कैंपेन, त उन में जेको सुसाइड वधियो आहे उन जे हवाले सां बि असां अवेयरनेस कैंपेन हलायूं पिया, ऐं ॿियो जेको ही क्राइम वधियो आहे उन जे हवाले सां बि असां कैंपेन हलायूं पिया। पर वीर जी साहब, लॻे ईअं थो त इन क्राइम जो को सर्टिफिकेट माण्हुनि खे मिलियल आहे। इहे माफ़ियाऊं आहिनि जेके सरगर्म आहिनि, रोज़ किथां ॿारनि जूं वीडियोज़ इन तरह जूं बदफ़ैली जूं नज़र अचनि थियूं, किथे अहिड़ा माण्हू पकड़िजा वञनि था, हैरासमेंट जा एतिरा इशूज़ थियनि था। इन्हनि ते रोक टोक या इन्हनि जो डपु शायदि इन करे न आहे जो कानून में के वीकनेस आहिनि, के फ्लॉज़ आहिनि।
हिकिड़ी शइ इहा थी सघे थी, तव्हांजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां, पर जेको वॾो फैक्टर असांखे नज़र अचे थो उहो इहो आहे त ॾिसो हिकिड़ो केस दाख़िल थियो, मसलन वज़ीरा जो मिसाल तव्हांखे आऊं इन करे चऊं पहिरें ॾींहं खां वठी जंहिं ॾींहुं वज़ीरा जो क़तल थियो उन ॾींहं खां वठी डेली बेसिस ते उन्हनि सां लोकल इंतज़ामिया सां या SP जामशोर सां मुसलसल राब्ते में आहियां। हाणे इन मामले में ॾिसो अञा ताईं माना मुख़्तलिफ़ ज़ावियनि खां उनजी जांच पड़ताल हलंदड़ आहे। ड्यूरिंग इन्वेस्टिगेशन काफ़ी अहिड़ा क़िस्म जा शयूं अची वियूं त भई हिन ते हाणे सियासत पई थिए। हिकिड़ी न्याणी आहे उनखे इंतिहाई बेदर्दी सां क़तल थियो आहे त को मोल ज़मीर जो इंसानु हूंदो जेको इन ते वेही सियासत कंदो। त आउं सम्झां थो त जेके बि मीडिया पर्सन हुजनि या असांजे सिविल सोसाइटी जा दोस्त, उन ते एतिराज़ कोन्हे। असांजो क़ाबिल एहतराम असांजूं भेणूं आहिनि जेके कल चोरी विज़िट करे आयूं, फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट उन्हनि जी आई आहे, असांजो तमामु क़ाबिल एहतराम असांजूं भेणूं आहिनि। पर ॻाल्हि आहे त ॾिसो जेको जंहिं इदारे जो कमु आहे न इन्वेस्टिगेशन करणु, उनजी इन्वेस्टिगेशन अथेंटिक हूंदी। असां ॻोठ में विज़िट करणु वियासीं, उते 4-5 माण्हुनि खां स्टेटमेंट वठी वापसि मोटी आयासीं, उते कहाणी ख़तमु नथी थिए। ऐं तव्हांखे ॿुधायां न वज़ीरा वारे मामले में इन करे खुली नथो ॻाल्हायां, अञा ताईं अंडर ट्रायल हलंदड़ आहे, अंडर इन्वेस्टिगेशन हलंदड़ आहे, पर इन कहाणी जे अंदरि हिकिड़ी ख़ौफ़नाक कहाणी आहे। ऐं उहा कहाणी जेका आहे उहा केॾी महिल ओचितो केॾी महिल जेको हाणे जंहिं ते असां ते तनक़ीद पई थिए, सिंध गवर्नमेंट ते, सिंध पुलिस ते तनक़ीद पई थिए त उनजो DNA छो था कराइनि, जेको उनजे जेका उनखे 5 महीना प्रेग्नेंट हुई, त हाणे उहा उनजी क़बर कुशाई करे उनजी DNA छो पियो थिए। असां ते तनक़ीद पई थिए त तव्हां उन न्याणी जी किरदार कुशी पिया करियो, पर ॻाल्हि ही इन करे किरदार कुशी करण जे लाइ DNA न पियो थिए। उहा DNA थियण खां पोइ जेका स्टोरी असां सोचियो वेठा आहियूं, जेका तमामु ख़ौफ़नाक क़िस्म जी स्टोरी आहे, ऐं हे जेको केस साम्हूं आयो आहे, फरियादी साम्हूं आयो आहे, जेका स्टेटमेंट साम्हूं आयो, सॼो ड्रामो आहे। पर असां वटि इदारनि जी रिपोर्टेशन बि अहिड़ी रही आहे जो उन्हनि जी रिपोर्ट्स ते एतबार करण बि हिकिड़ो माण्हुनि खे सोचणो थो पए त वाक़ई न, छो त एतिरी मिली भगत FIR खां वठी पोस्टमार्टम शयूं ईअं तब्दील कयूं थी वञनि ऐं पंहिंजी मर्ज़ी आधार उन्हनि जा नतीजा ॾिना था वञनि जो वाक़ई सवालिया निशान उथनि था। इक़बाल साहब असां मुंहिंजो तजुर्बो इहो थो चवे त जॾहिं अहिड़े क़िस्म जी हाइप क्रिएट थिए थी ऐं पोइ मीडिया ऐं सिविल सोसाइटी जा माण्हू जिन खे ओड़े तरीक़े सां नथो चवां त उन्हनि को रिपोर्ट भले बहितरीनु कमु कयो, उन सां गॾु उन सां जेका सहमत हुजणु ज़रूरी आहे, पर जेसीं ताईं उहे फाइनल नतीजा नथा अचनि तेसीं ताईं उनजो चओ त उन में इदारा जेके आहिनि से प्रेशराइज़ में अची ऐं पोइ जीअं तीअं केस खे चालान करण जी कोशिशि था कनि ऐं उनजो नतीजो छा थो निकिरे, पोइ उहो ई थो थिए। हीअ कहाणी ॾिसजो हिकिड़े ॾींहुं जेकॾहिं असां उन नतीजे ते न पहुतासीं ऐं न करे सघियासीं त हीअ साॻियो कंदील बलोच वारो मामिलो थींदो ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ उहे साॻिया फरियादी उनखे माफ़ करे ऐं पोइ पाण में खीर खंड ते उहो त ख़बरूं हलनि थियूं त राजूणी जा दॿा विधो थो वञे। इक़बाल साहब आवाज़ अचे पियो तव्हां ताईं? हाँ इक़बाल साहब, तव्हां इन सॼी मौजूदा सूरत हाल घणियूं शयूं आहिनि, घणा अहिड़ा वाक़िया आहिनि जेके रोज़ानो जी बुनियाद ते इन समाज में थियनि था, छिरकाईंदड़ आहिनि, इंसानियत जो कंध हेठि कंदड़ आहिनि, कम बि थिए थो पियो, ऐं रियासत जी सरगर्मी तव्हांखे केतिरी नज़र अचे थी, रियासत जी संजीदगी तव्हांखे केतिरी नज़र अचे थी, छो त इहे शयूं बजाए स्टॉप थियण जे, घटि थियण जे, इहे ॾींहों ॾींहुं वधी रहियूं आहिनि। सभिनी ॾिसो जीअं वीर जीअं ॿुधायो त हर क्राइम में या जेको बि ॾोह थिए थो उन जा हिकिड़ा समाजी पहलू बि हूंदा आहिनि जी। उन में को शक कोन्हे त समाज में अणसरफ आहे, समाज में जो रवैयो जी। इक़बाल साहब तव्हांजी आवाज़ क्लियर न आहे। आवाज़ अचे पई? जी जी बिल्कुलु अचे पई जी, कंटिन्यू प्लीज़। हा, मां त चवां थो जेको समाजी पहलू आहे उहो तमामु ज़रूरी आहे। उहो ईअं ज़रूरी आहे त असांजे समाज में हिकु औरत जेका कमज़ोर सम्झी वञे उन ते मर्द उनजो जेको ॿियो फ़र्ज़ु आहे घर में उहो उनजे मथां हथु खणणु, तशदुद करणु, वायलेंस करणु, उहो पंहिंजो उन पेट्रियार्कियल सिस्टम में हिकिड़ो पंहिंजो हक़ु सम्झे थो। हिकिड़ो त इहो जेको समाजी नॉर्म आहे त औरत हुजे, ॿार हुजे, उहो या ॾंडे थिए थो त हिकिड़ो त उहो समाजी पहलू आहे। पहलू जेको हिन सां गॾोगॾु वीर जी साहब खे मां अर्ज़ु कंदो हलां त जॾहिं रियासत जी ज़िमेवारी ऐं इज़त जे राइट टू लाइफ जेको इक़बाल साहब शायद सिग्नल प्रॉब्लम आहे, तव्हांजी आवाज़ कटिजे पई, अॼु करे तव्हां जगह चेंज करे सघो। जी कंटिन्यू प्लीज़। हाणे अचे थो आवाज़? जी जी बिल्कुलु सही आहे, हाणे ॻाल्हायो। हा
हा, मां इहो पियो चवां त आईन पाकिस्तान जो आर्टिकल 9 जेको आहे उहो यकीनी थो बणाए त जान माल ऐं इज़त जो हर शहरी जे तहफ़ुज़ जो रियासत जो फ़र्ज़ु आहे। हाणे जेकॾहिं मुआशिरे में औरत जा ॿार जी समाजी कंहिं बि हेठि दर्जे ते थिए थी त रियासत जी ज़िम्मो आहे त उनखे ठीकु करे। नंबर 1। जी। नंबर ॿियो त भली कानून आहिनि, इदारा आहिनि, जेका तव्हां सवाल पुछियो आहे उहो इहो आहे त उन में जेके कानून ते अमल कराईंदा उन्हनि जी जेका अहलियत आहे, जेका कैपेसिटी आहे, उहा कमज़ोर आहे। मिसाल, तव्हांखे जॾहिं ख़बर आहे त को बि केस तशदुद जो थिए थो या सस्पेक्टेड रेप जो थिए थो त सुप्रीम कोर्ट खां वठी हाई कोर्ट खां वठी SOPs ठहियल आहिनि त तव्हांखे DNA जो सैंपल वठिणो आहे त तव्हांखे पोइ क़बर कुशाई जी ज़रूरत छो थी पए। नंबर 1। माना इन मां ज़ाहिर आहे त जेके आहिनि पुलिस में चाहे इन्वेस्टिगेशन आहे, उन्हनि खे इन्वेस्टिगेशन जा टूल्स कोन्हनि, उन्हनि जी उहा ट्रेनिंग कोन्हे, ख़ुदि उहा फैसिलिटी कोन्हे। मिसलन सिंध में असां वटि सिंध में प्रॉपरली DNA जी जेका लैब आहे उनजी, चाहे चलो लियाकत यूनिवर्सिटी में टेम्पररी आहे या कराची में आहे, लॉ सिंध में अची वियो आहे त सिंध फॉरेंसिक साइंस अथॉरिटी ठहंदी, उनजी रिसोर्सिस अलोकेशन बि गुज़िरियल साल कई वई, पर कैपेसिटी जो इशू आहे त उहो इदारो ठही नथो सघे ऐं जिन माण्हुनि खे तफ़्तीश करणी आहे उन्हनि जी प्रॉपर ट्रेनिंग कोन्हे। नंबर 2। नंबर 3 ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो इहो बि तव्हां ॾिसो त मीडिया अॼुकल्ह जेके बि ही तव्हां ॿुधायो था त जेके केसिस थियनि था त उनजो हिकिड़ो त माण्हुनि में अवेयरनेस आई आहे, सुजागी आई आहे, ॿियो मीडिया स्पेस ॾे पई, टियों इदारनि सां उन्हनि जी कनेक्टिविटी जेतिरी आहे उहा घणी आहे, अकाउंटेबिलिटी आहे। मिसाल जी वीर जी ॿुधाए पियो त जामशोरे जे केस में चाहे वीर साहब एज़ अ स्पेशल असिस्टेंट या सिविल सोसाइटी या ॿिया माण्हू, अॻे माण्हू एतिरा स्टेक होल्डर ते पुछा गुछा घटि कंदा। त मुंहिंजो बि इहो ख़्यालु आहे जेका तव्हांजो सुवाल थीम आहे एॾा वाक़िया घणा थियनि छो था, उनजो वॾो सबबु इहो आहे त अञा ताईं असां वटि सिर्फ़ु इनखे क्रिमिनल मैटर सम्झां थो त इहो सिर्फ़ु पुलिस जो इशू कोन्हे, जस्टिस जो इशू, जेके ॿिया इदारा बि आहिनि। हाणे जीअं मां उन्हनि बि तव्हांजे लास्ट प्रोग्राम में कयो हुयो त कोविड जे कॉन्टेक्स्ट में 4 महीना तव्हांजी जॾहिं वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट आहे माण्हुनि खे साइकोलॉजिकल सपोर्ट न ॾींदी, लीगल एड न ॾींदी, शेल्टर न ॾींदी, त उहा जेका घर में तशदुद जो शिकार थींदी रहंदी, जेका इनसिक्योर हूंदी, उनखे न सोशल सपोर्ट मिलंदी, उनखे लीगल एड मिलंदी, न उनखे तहफ़ुज़ मिलंदो। त इहो सिर्फ़ु पुलिस वटि, इहो असां वटि वन विंडो ऑपरेशन कोन्हे। पुलिस सिर्फ़ु क्रिमिनल मैटर जॾहिं ठहंदो, जॾहिं डोमेस्टिक वायलेंस बि जॾहिं ॿुधण जो ॾोह हूंदो, कॉग्निजेबल ॾोह हूंदो, त तॾहिं पुलिस जो जेको FIR जो सिस्टम आहे उहो सही। इकबाल साहब, तव्हां 2 मिंट रुगो असां सां रहिजो। जी वीर जी साहब, छा चवंदो? काफ़ी सारी शयूं इकबाल साहब क्लियर करे छॾियूं त वीकनेस ऐं फ्लॉस किथे किथे आहिनि, उन में रियासत जे बुनियादी इदारनि जी ज़िमेदारी बि अची वञे थी। बिल्कुलु इहो आहे। ॾिसो, आउं समाज जो हिकिड़ो हिसो बि रहियो आहियां, गॾोगॾु आउं वकील बि आहियां। त ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि को बि क्राइम आहे उहो जॾहिं इन्वेस्टिगेशन जे दौरान वञे थो त उन मां जेकॾहिं नयूं कहाणियूं निकिरनि थियूं, नई इन्वेस्टिगेशन का साम्हूं अचे थी, त उनखे क्लियर करण जे लाइ जेकॾहिं उहे इदारा चाहिनि था त असां उनजो पोस्टमार्टम या DNA करियूं, त आउं नथो सम्झां त उहो उन में को कानूनी प्रोविज़न मौजूदु आहे, उहो करे सघिजे थो कंहिं बि लेवल ते। आउं तव्हांखे ॿुधायां त हीअ जेकॾहिं असां DNA जेका स्टोरी जंहिंजे बुनियाद ते DNA थिए पियो, आउं उन ते ऑन बोर्ड आहियां ऐं मूंखे ख़बर आहे तूं छो पियो थिए। आउं तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं इहो DNA अची थो वञे ऐं उहा रिपोर्ट जेका स्टोरी बैकग्राउंड ते हले थी उहा जेकॾहिं साबित थी थिए त पोइ स्टेट जे तरफ़ां इहो सॼो केस दाख़िल थींदो ऐं नए सिरे सां केस हलंदो ऐं हिकिड़ी तारीख़ रक़म थींदी। ॾिसजो तव्हां। ॿियो ॾिसो, ओवरऑल असां जनरली आउं तव्हांखे ॿुधायां, जनरली ॿियो
मसइलो इहो आहे त हाणे बदीन जो हिकिड़ो वाक़ियो थियो आहे बदीन जे गोलाची जे इलाइक़े में उते भरमी कोली जेका हारी आहे कंहिं ज़मींदार जी त उहा पंहिंजे घर में वेठी आहे राति जो उनजे मुड़ुस खे कमदार जेको आहे उन मुड़ुस खे चयो तूं वञे पाणी जे वारे ते ऐं पोयां कमदार जेको निम नालो आहे हुनजो उहो वञे थो ऐं घर में वञी हुन सां रेप थो करे अच्छा रेप करण खां पोइ हाणे 27 तारीख़ ते हुन सां रेप थो थिए 27/6 ते ऐं FIR कॾहिं थिए 7/7 ते माना जेको 8-10 ॾींहं जेके आहिनि उनखे ज़मींदार रुगो इन इंतज़ार में कराईंदो रहो आउं फ़ैसिलो करियां थो आउं फ़ैसिलो करियां थो आउं फ़ैसिलो करियां थो इन फ़ैसिले जे इंतज़ार में उहे माण्हू या उनजे आसपास ॿिया सुलझियल माण्हू हूंदा समाजी माण्हू हूंदा ऐं हिन तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू सॼे समाज खे चवणु थो चाहियां त अहिड़े क़िस्म जेके बि क्राइम थियनि था भले उहे फ़ैसिला करियो न करियो पोइ जो मैटर आहे पर फौरी तौर ते पुलिस वटि रिपोर्ट इंतिहाई ज़रूरी हूंदी आहे छा थो थिए त 8-10 ॾींहं उहो डिले करण सां पोइ उहे असांखे सबूत या अहिड़े शयूं उहो केस नथो बीह सघे जेको डिले थो थिए बहरहाल जॾहिं असांखे इहा ख़बर पई त उनखे 6-7 ॾींहं गुज़री चुका हुआ फौरी तौर ते SP साहिब सां राब्तो कयो केस दाख़िल करायोसीं फौरी तौर ते केस दाख़िल थी वियो एक्शन बि थी वियो पर हाणे मामिलो इहो आहे त उहो जेको डिले थो थिए न इहो समाज जो ॾोह आहे समाज असां ताईं उहे शयूं समाज ताईं मीडिया ताईं या मक़ामी पुलिस ताईं खौफ थिए थो हिकिड़ो दबाव थिए थो ऐं एतिरी अवेयरनेस कोन्हे पोइवारी कोन्हे मालिकी नथी थिए शायदि इहे सॼा मामला समाज इन शइ खे एक्सेप्ट नथो करे सघे न हिस्टोरिकल जेको असांजो बैकग्राउंड आहे न उहो इहो आहे त असांजो जेको बिरादरी निज़ाम आहे उन में पोइ जो चङो आहे ॻोठ जो हुनखे चइबो बाबा वञूं की न वञूं बाबा ॿ ॾींहं सबर करियो भला राजूणी तौरु ॾिसूं था त इहो जेको आहे हिनखे फौरी तौर ते माना चेंज करण जी ज़रूरत आहे इहो ॿारनि जी असमत आहे औरतनि जी इज़त आहे को मैटर ई नथी करे इहो को ॾोह ई नथो सम्झियो वञे ज़मींदार आहे हारी सां हारियाणी सां कुझु बि को बि हिकिड़ी शइ इहो हिकिड़ो फैक्टर इहो आहे ऐं ॿियो सभिनि इन खां वधीक ख़ौफ़नाक जेको समाज जो ॾोह आहे ॾिसो न हिकिड़ो त उहो माण्हू आहे जेको इनफरादी तौर ते करे थो ऐं ॿियो वॾो ॾोह इहो आहे त जेको क्रिमिनल आहे जेको कारोकारी या अहिड़े क़िस्म जो कंहिं रेप विक्टिम आहे उनखे समाज में बुरो नथो सम्झो वञे उहो होटल ते वेहे थो मुछूं वठी माण्हू खे ॿुधाए थो त मूं गैरत जे नाले ते ई कयो त इहो ॾिसो इहो उनखां वधीक ख़ौफ़नाक अमल आहे त इन करे आउं चवां थो त असांखे समाज खे मीडिया खे सिविल सोसाइटी खे गवर्नमेंट खे इन क्राइम जेके समाज जे ख़िलाफ़ क्राइम आहिनि ऐं इकबाल ॾेत साहिब खां बिल्कुलु एग्री आहियां त हीउ को हिकिड़ो ॾोह न आहे हीउ समाज जे अंदरि हिकिड़ो ख़ौफ़ पिया फैलाइनि ऐं समाज खे नओं मैसेज पिया ॾियनि माण्हुनि में कानून जो डपु हुजे ब्रेक जो वक़्तु थियो आहे नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं वक़्तु आहे मुख़्तसिर वक़्फ़े जो वठूं था वक़्तु वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं हिन वक़्तु असां सां वुमन एक्टिविस्ट हसीन मुसरत बि गॾु आहिनि मुसरत भलीकार चां थी त असांखे प्रोग्राम में जॉइन कयो जी महिरबानी सभी मुसरत असां सां इंसानी हक़नि बाबति वॾे वज़ीर जा ख़ासि सलाहकार वीरजी साहब स्टूडियो में मौजूदु आहिनि ऐं असां ओवरऑल जेके समाज में ॿारनि सां औरतुनि सां जेके ज़्यादतियूं थियनि थियूं तशद्दुद आहे क़तल आहे नियाणियुनि खे खपाइण नंढी उमिरि में उन्हनि जूं शादियूं थियण या ऑनर किलिंग मुख़्तलिफ़ जेके वाक़िया थियनि था उन्हनि ते असां ॻाल्हि ॿोल कयूं पिया छा चवंदो हिन वक़्तु वज़ीरा छछर वारो मामिलो उनखे तमामु घणो हाईलाइट कयो वियो आहे ऐं तव्हां पारां बि इन्हनि ते कमु कयो वियो आहे वीरजी साहब बि इनखे ॾिसनि पिया रोज़ानो जी बुनियाद ते हिन वक़्तु इन मामले जी छा सूरत हाल आहे महिरबानी सभिनि ॾाढो सुठो कयो तव्हां हिन इशू खे वधीक हाईलाइट करियो पिया त आउं इहो चवंदुसि ॾिसण जी त हाणे ॻाल्हि ई कोन्हे असीं ॾिसूं पिया केतिरे अरसे खां वुमन एक्शन फोरम इन ॻाल्हि खे महसूसु कंदा असीं आया आहियूं ऐं असां हिन ते कैंपेन बि हलायूं आहिनि त औरतुनि जो क़त्लेआम बंदि थिए पर असीं ॾिसूं था त ॿीं इहे वाक़िया वधंदा पिया वञनि जेके हाणे इंतिहाई सफ़ाक ऐं बेरहमाना तरीक़े ते अची विया आहिनि हिते पसंदि जा शादी कंदड़ जोड़ा उन्हनि खे सरेआम क़तल कयो पियो वञे हाणे त ईअं आहे त क़तल करे लाश रोड ते उछलाए था वञनि उन्हनि खे इंतिहाई वज़ीराना छछर जो वीर जी पढ़ी हूंदी FIR त हुनमें केतिरे बेदर्दी सां उछलायो वियो आहे त इहो इंसान जे जेके अलमबरदार आहिनि या जेके कमु कनि पिया जेका असांजी गवर्नमेंट आहे असीं इहो चवंदासीं त असीं इहो बि नथा चऊं त कानून अञा सख़्तु करनि सिंध गवर्नमेंट जा कानून औरतुनि जे लाइ काफ़ी सुठा आहिनि पर अफ़सोस सां इहो थो चवणो पए त इन जो आख़िर ज़िमेदार केरु आहे जेका औरत खे ईअं मारे रस्ते ते उछलियो वञे रेप करे उछलियो वञे ऐं हथ पेर कटे छॾिजनि उज़वो धार करे छॾिजे त एॾी बेरहमानी सां त छा असां सम्झूं त असां औरतूं हिन मुल्क जा शहरी न आहियूं या असांखे उहे कानूनी हक़ हासिल न आहिनि छा उन इलाइक़े जा MP MLA ज़िमेदार न आहिनि गवर्नमेंट कानून साज़ी त थी आहे असां वटि पर असां इहो सम्झूं था त आख़िर इन्हनि क़तलनि जो पुछाणो कंहिंखां थींदो
छा थी बि आम माण्हुनि वांगुरु इहो चऊं त हाणे अलाह ॾिसे पियो आख़िरत में फ़ैसिलो थींदो, या असीं गवर्नमेंट खे चऊं त ही वाला जेके वोट ॾेई मुंतख़ब नुमाइंदा असेंबली में पहुचनि था, जेके वज़ीर थियनि था, जेके पुलिस ऑफिसर आहिनि, आख़िर उन्हनि मां कंहिंजी त ज़िम्मेदारी हूंदी न। अॼु त लॻे थो त को घणी साईं औरतुनि जो आहे ई कोन। अॼुकल्ह त इहो मीडिया जो दौर आहे त केरु मख बि मारे थो त फोटू फेसबुक ते अपलोड करे थो छॾे त मूं मख मच्छर मारियो आहे, त छा औरतुनि जा फोटू असांजो क़ाबिल एहतराम सीएम साहब नथो ॾिसे? त छा इहे कटियल पटियल लाश जेके रोज़ लॻे थो त को चिंकिर ख़ान या हलाकू जे हमले में मूंखे नथो लॻे त एतिरियूं औरतूं मारियूं वयूं हूंदियूं जेतिरो हींअर असांजी सिंध जी हालत आहे। जेतिरा ॿार रेप था थियनि मदरसनि में ऐं इन्हनि में स्कूलनि में उस्तादनि जे तरफ़ां छोकिरियूं हिरास थी रहियूं आहिनि, मतिलबु कहिड़ो को हिकिड़ो पासो बि छॾियल नाहे जो असीं चऊं त हा हिन पासे असांखे हुकूमत जी रट नज़र अचे थी, असांखे कानून नज़र अचे थो। मुसरत पढ़ियल लिखियल असां सां गॾु ई रहिजो वीर जी साहब जे मौक़िफ़ हिन ते। जी वीर जी साहब। जी इन में ऐं शुक्रगुज़ार आहियां अदी मुसरत जो ऐं इरफाना मल्हा अमर सिंधु सरज़मीन ते वियूं फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट सॼो उन्हनि सां हमदर्दी सॼो इंतहाई ज़रूरी आहे। पर ॻाल्हि इहा आहे त समाज सिविल सोसाइटी ऐं मीडिया सिर्फ़ु हिकु पासो ॾिसे थो। ऐं ॾिसो आउं ऑनेस्टली ॿुधायां थो हिकु पासो कहिड़ो त हुनजा माइटनि जो वर्जन छा आहे, हू छा था चवनि, हुनजो मौक़िफ़ छा आहे। ऐं सभिनि आउं ऑनेस्टली ॿुधायां तव्हांखे त जेके बि औरतुनि जो किलिंग जेका थी आहे उन में 99% जेके आहिनि उनजा पेरेंट्स या को न को रिश्तेदार इन्वॉल्व रहिया आहिनि विच में। इन करे हुनजी स्टेटमेंट ते ख़ुदारा तव्हां रिलाए न करियो, उन्हनि खे फैक्ट फाइंडिंग थियणु ॾियो, इन्वेस्टिगेशन थियणु ॾियो, एंड ताईं वञणु ॾियो। त उनखां पोइ ॾिसो अॼु जेकॾहिं वज़ीरारो मामिलो आहे जंहिं तरीक़े सां असां डीपली खणूं पिया ऐं अमजद शेख साहब एसपी आहे मुसलसल असां डेली बेसिस ते असां राब्ते में आहे, ॾाढो ऑनेस्ट ऑफिसर आहे, उनखे असां चयो आहे छो त हीउ जेको डिस्ट्रिक्ट आहे न उहो असांजे वज़ीर आला साहब जो होम डिस्ट्रिक्ट आहे। त हू अमजद शेख साहब खे चयो तव्हां कुझु बि थी वञे, केॾो प्रेशर हुजे तव्हां हिनजे तय ते वञो त हिनखे छो मारियो आहे। असां हिनखे कंहिं असांजी नियाणी आहे, असां ज़िंदा ज़मीर रखण वारा माण्हू आहियूं, जंहिं तरीक़े सां जंहिं बेदर्दी सां हुनखे क़तल कयो असां इहो बर्दाश्त नथा करे सघूं। त असां हुनखे चयो आहे तव्हां हिनजे एंड ताईं वञो। ऐं हीउ जेको हसीन साहिबा हीउ जेकॾहिं डीएनए जेको डीएनए आहे अदी हा बिल्कुलु मूंखे ख़बर पई। मूं अख़बार में जेको पढ़ियो तव्हां उन में इहा हिकिड़ी ॻाल्हि लिखी त हिनजे डीएनए सां किरदार कुशी पई, किरदार कुशी न पई थिए। हीअ हिकिड़ी ख़तरनाक कहाणी आहे जंहिंमें सभु मिलियल आहिनि ऐं उनखे बेदर्दी सां मारियो वियो आहे। उनखे 5-7 साल थिया शादी खे, हाणे उनखे 5 महीना प्रेग्नेंट छो थी आहे, उनखे ऑनर किलिंग में मारियो वियो आहे। ख़ुदारा हुनखे तय ताईं वञणु ॾियो, असां हुनखे माफ़ न कंदासीं। असांजी नियाणी, असां ज़मीर रखण वारा माण्हू आहियूं, असां रोज़ानी बेसिस ते वञूं पिया, असां कंहिं नियाणी जी किरदार कशी न कंदासीं। असां हुनखे चयो आहे पुलिस खे त तव्हां तय ताईं पहुचो। इन मां रुगो ॾिसो हिकिड़ी शइ इहा, ॿी शइ इहा त तव्हां समूरनि खे, मीडिया जा माण्हू हुजनि, सिविल सोसाइटी जा माण्हू हुजनि, इवन सॼो समाज जा माण्हू हुजनि, अॼु मूं इहे वीडियो ॾिठी आहे रस्ते में हिकिड़ो पैगुंबरी पेशो मास्तर माना हेड मास्टर सॉरी हाई स्कूल जो टीचर आहे, हिकिड़े गुलनि जहिड़े ॿारड़े सां रेप पियो करे ऐं उहो वीडियो ठाहे साम्हूं कैमरा रखी इन दरिंदे खे थू थू करे सॼे समाज जे अॻियां ख़बर पए थी मास्तर सारंग जेको आहे उहो हे कमु थो करे। असां वटि छा थो थिए त जंहिं नियाणी सां या जंहिं जेको विक्टिम आहे उनखे हाईलाइट कयो थो वञे ऐं जेको क्रिमिनल आहे उनखे बचायो थो वञे। अॼु हिकिड़ो ॿियो ॿ वीडियो मूं रस्ते में ॾिठा आहिनि। हिकिड़ो मस्जिद जे अंदरि हिकिड़ो मौली आहे जेको 7-8 साल जी नियाणी सां जेको पंजाब जे कंहिं शहर में पकड़ियो वियो आहे। ऐं ॿियो हे जेको टीचर सारंग मास्तर सारंग, ऐं सॼे समाज खे प्रोग्राम थ्रू तव्हां थो त अहिड़े क़िस्म जा जेके माइंड सेट जेके सिक माइंडेड बीमार माण्हू आहिनि इन्हनि खे जिते वहन समाज में थू थू थियणु खपे ताकी आईंदा ॿियो केरु अहिड़े क़िस्म जा अमल न करे। बाक़ी इहो आहे त हीउ जेको मामिलो आहे उहो कंहिं हिकिड़े तो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां त जेकॾहिं पाण वेही करे को बि इशू थिए थो ऐं उनखे जेको मूं तव्हांखे ॿुधायो त जेके औरतुनि जा मामला आहिनि उन में असां ॾिठो आहे 99% उनजा माइट या सोहरा इन्वॉल्व ज़रूर रहिया आहिनि। हाणे जेके बि जोड़ा कतल थिया आहिनि उनमें या उनखे सोहरनि मारियो आहे या माइटनि मारियो आहे। त उन मामले में तव्हां जेको माइटनि जो मौक़िफ़ आहे, जेके रोअनि था, ड्रामो कनि था, असां सां ज़ुल्म थी वियो ऐं उहो ई मीडिया में अचे थो ऐं प्रेशर में अची पुलिस बैक थी थिए त उनजो नतीजो ऐं उहो जेको निकिरे थो उहो छा थो थिए त उहो बचियो थो वञे। इन करे ॾिसो
ऐं तो चवां त असांजे पारां समाज जे पारां गवर्नमेंट जे पारां मूंखे न आहे ख़बर त हुन में असीं कामयाबु ईंदासीं या न, छो त मामिलो वरी मज़हबी त अची वेंदो, पर हीउ जेको क़त्ल वारो मामिलो आहे न, जेको 302 जी FIR आहे, हुन में कंप्रोमाइज़ न हुजणु खपे। इन कंप्रोमाइज़ जे करे तमामु माण्हू बची था वञनि। हीउ जेको वज़ीर वारो मामिलो आहे अदी हसीन, ऐं तव्हांखे ॿुधायां त इन जो हिकिड़े ॾींहुं ॾिसो DNA थियण खां पोइ असांखे DNA कराइण ॾियो, उन खां पोइ हिनखे असां स्टेट जे फरियादी थी करे ऐं असां हुनखे कारोकारी जो केस दाख़िल कराईंदासीं जंहिंमें को कंप्रोमाइज़ न थींदो। तरफां थे या असांजी पहिरीं डिमांड स्टेट जे तरफां थींदो ऐं कारोकारी जा सेक्शन लगंदा ताकि उनजो को कंप्रोमाइज़ न थियण खपे। मुसरत हिते त DNA वारो मामलो बि थोड़ो मुतनाज़ा बणजी वियो आहे। DNA वारो आहे छो त उहो उनजे लाइ असांखे लॻे थो त इहो औरतुनि जे लाइ इहो ट्रेंड हली वेंदो, पोइ हर कंहिंजी ईअं किरदार ख़ुशी कई वेंदी। न ॾिसो हर कंहिंजो इन करे न थींदो जो हिन जे पोयां जेको असांखे कुझु अहिड़ियूं ख़बरूं या कहाणियूं मिलियूं आहिनि आसपास जे माण्हुनि खां, कुझु माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, त उहो असांखे प्रूफ करण जे लाइ ॿियो को रस्तो न आहे असां वटि। त इहो ई रस्तो आहे जंहिं जे बुनियाद ते असां पंहिंजे स्टेट जे तरफ़ां को पिटीशन FIR बि नहीं दाख़िल करे सघूं। साइंस ॾाढी तरक़ी कई आहे, केमिकल लेबोरेटरी मां, कपड़नि मां, नुहनि मां, वारनि मां, हर शइ मां रिपोर्ट अची वेंदी। न DNA छोकिरी जो नाहे करणो, DNA करणो आहे जेका उनजी प्रेगनेंसी आहे उनजी उनजी उनता असां कारोकारी जेको आहे सो नो जेकॾहिं इहा कहाणी सही आहे त ॾिसो न हाणे SP साहब खे मूं चयो अमजद शेख साहब खे, हू हिन ते करे पियो ऑनेस्टली करे पियो। ॾिसो न पुलिस जी को हुनजे माइटनि सां या कंहिंसां को सियासी दुश्मनी या को इंतकाम अहिड़े क़िस्म जो कुझु बि न आहे। असां सिर्फ़ु न्याणी खे इंतहाई बेदर्दी सां तमामु घटिड़ा वाक़िया थींदा आहिनि जंहिं तरीक़े सां मज़लूमनि सां गॾु आहियूं, बिल्कुलु पकड़ियो असां कंहिंजी धुर न मुसरत, पर इन जे लाइ त ज़रूरी आहे त सभई जेके समाजी धुरियूं बि इन ते कमु कनि थियूं, कमु करणु घुर्जे। तव्हां जहिड़ियूं धुरियूं अॻिते अचनि, रियासत सां गॾु बीहनि, पर मुतफ़िक़ हुजण बि त ज़रूरी आहे न, त जे उनजो नतीजो उहो मिले जेको सही हुजे, सच हुजे। न आऊं असांजी सॼी जेका रिपोर्ट वीर जी खे मोकिलियां थी ऐं हर शइ उन में क्लियर आहे। सफ़ा असांजी अणधुरी आहे। 6 तंज़ीमुनि जी आहे फैक्ट फाइंडिंग में, हिकु वुमन एक्शन फोरम जी न आहे, 6 तंज़ीमूं असां सां गॾु हुयूं, 10 ॼणा हुआसीं। उन खां अलावा सॼी फेमिनिस्ट मूवमेंट इन ॻाल्हि खे चयो त ॿार जो DNA न थिए, छो त इहो तव्हां फेराए वेंदा ऑनर किलिंग ॾांहुं, जॾहिं त क़तल ॿियो घणो रुखी जांच थिए। असां इहा ॻाल्हि डिमांड ऑनर किलिंग खां सवाइ अदी ऑनर किलिंग खां सवाइ आउं तव्हांखे ॿुधायां हे कहाणी हिकिड़ो महीनो बि कोन हलंदी ऐं तव्हां चओ ख़ाली क़तल जो केस दाख़िल थी वञे ऐं हू पाण में ज़ाहिर आहे ऑनर किलिंग जो केस आहे। हाणे जेकॾहिं थ्रू सिर्फ़ु 302 जी केस दाख़िल थिए थो ऐं पाण हिते ऑन द रिकॉर्ड तव्हां सभिनी जो रिकॉर्ड ते रखिजो, ही महीने खां पोइ कंप्रोमाइज़ थी वेंदो ऐं पाण में खीर खण ते असां वेठा हूंदा ऐं न्याणी जो जेको वहशत तरीक़े सां बेदर्दी सां क़त्ल थियो आहे उहो फबी वेंदो हिननि खे समाज खे, उहो असां ख़बर न ॾियणु न खपे। असां ॾिसो रियासत जेका आहे न, असां गवर्नमेंट सां गॾु वेठा आहियूं। गवर्नमेंट ऐं रियासती इदारा जेके आहिनि बेसिकली बुनियादी तौर ते आइनी ऐं कानूनी हर शख़्स जा वारिस उहे आहिनि, त इन करे असां हुनजे जेके सो कॉल्ड वारिस जेके गैरत जे नाले में अहिड़े क़िस्म जा कमु कनि था, बेहूदा कमु कनि था, असां रियासत उनखे बर्दाश्त न कंदी ऐं जेसीं ताईं रियासत पंहिंजी रिट क़ाइमु न कंदी तेसीं ताईं अहिड़े क़िस्म जा क्राइम जेके ते कंट्रोल न थींदो। गैंग रेप जो बि त इशू आहे न, उहो बि शक आहे न, उहो सॼो कुझु आहे हुन में, पर ॻाल्हि इहा आहे त जेसीं ताईं जेके अहिड़े क़िस्म जो FIR स्टेट जे पारां अचणु खपे जंहिंमें कंप्रोमाइज़ न हुजे ऐं उहे सेक्शन तॾहिं थींदा जॾहिं असां हुनजे को कहिड़ो प्रूफ या उन जड़ ताईं पहुचंदासीं। असां पाण इहे ॿई शयूं चयूं त पोस्टमार्टम रिपोर्ट माना वीक आहे, FIR वीक आहे। असांजी पहिरियों 2 पॉइंट्स इहे ई आहिनि जंहिंमें असां पाण डिमांड कई आहे त वरी पोस्टमार्टम कयो वञे, छो त हिन में नज़रअंदाज़ कयो वियो आहे गैंग रेप खे। वॾी महिरबानी मुसरत, तव्हां बि असांखे पंहिंजो मौक़ो ॾियण लाइ प्रोग्राम में जॉइन कयो। वीर जी, चंद अहिड़ा वाक़िया आहिनि जेके हाईलाइट थियनि था। वज़ीरा वारो, तानिया ख़ास खली वारो हुयो, नायला रिंद वारो हो, बेबी मरी वारो हुयो, निमरता वारो, ओवरऑल इलाही सारा इंतरा जा वाक़िया थियनि था, पर के अहिड़ा वाक़िया आहिनि जिन ते जेके आहिनि से कमु कंदड़ तंज़ीमूं बि उथनि थियूं, रियासत बि एक्शन में अचे थी। छा इहो ज़रूरी न आहे त इंतरा जा रोज़ाने जे बुनियाद ते जेके वाक़िया थियनि था सभिनी जी ईअं ई फेयर ऐं आख़िरी हद ताईं इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त इन में को शक न आहे, इन ते तव्हां बि एग्री थींदो त असांजे समाज जे अंदरि जेको इंसानी हक़नि जे लाइ हिकिड़ो माइंड सेट हुजणु खपे न, उहो न आहे। उहो असां जोड़े न सघिया आहियूं। उहा रियासत जी कमज़ोरी चइजे या पंहिंजो हुकूमतनि जी जेके वक़्त ते मुख़्तलिफ़ हुकूमतूं रहियूं आहिनि
उन जी चइजे, पर असां वटि इहा फैक्ट आहे त असां वटि हिते अहिड़े क़िस्म जो क्रिमिनल कल्चर हथ वठी पैदा कयो वियो। उहो धाड़ियल कल्चर हुजे, उहो क्रिमिनल कल्चर हुजे, उहो औरतुनि जे ख़िलाफ़ अहिड़े क़िस्म जूं शयूं हुजनि, उहे शिदत पसंदि आंदा विया, अहिड़े क़िस्म जूं शयूं, त असांजो समाज सोसाइटी जेका आहे, ॾिसो जेकॾहिं ॿिए कंहिं मुल्क पड़ोसी कंहिं मुल्क में हिकिड़ी न्याणी सां रेप थिए थो, तव्हांखे यादि आहे त कंहिं यूनिवर्सिटी कॉलेज में थियो, त ॿिए पासे लखे माण्हू हुन सां गॾु बीठा। असां वटि थिए थो त असां जॾहिं हुन ते इन्वेस्टिगेशन या होॾां वञूं था त उहे साॻियां जेके हुनजा वारिस या माइट आहिनि उहे साॻियां मीडिया जे साम्हूं अचनि था ऐं पोइ सॼो उहो रोअण धोअण अची थो वञे ऐं पोइ लाज़मी तौर ते अचो त असीं सियासी माण्हू आहियूं न, त जॾहिं मीडिया चवे थी ॾिसो ही फलाणो हीअं पियो करे त असांखे ज़ाहिर आहे सभु शयूं ॾिसणियूं हूंदियूं आहिनि। असां आवाम जो जेको रद्देमल ईंदो आहे त उते इदारा बैक थी वेंदा आहिनि ऐं जेके सियासी माण्हू उहे बैक थी वेंदा आहिनि। ईअं न हुजणु खपे। क्राइम जेको आहे न उहो क्रिमिनल जेको आहे उहो मुंहिंजो तव्हांजो या कंहिंजो पाड़ेसी हुजे वास्तेदार हुजे केर बि हुजे, पर जेसीं ताईं क्रिमिनल खे असां क्रिमिनल करे ऐं साम्हूं बीहारे ऐं उनखे न चवंदासीं तूं ॾोहारी आहीं, तेसीं ताईं उनखे पाण ज़ाब्तो न आणे सघंदासीं। इहो हिकु पासे जी ॻाल्हि न आहे। रियासत पंहिंजो कमु कंदी। मूं तव्हांखे ॿुधायो न, हे जेके तव्हां मूंखे ॿुधायो त समाज प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु थियण वारी, समाज त मेंटली सिक थी चुको आहे न, पर रियासत खे अञा छा वधीक करण जी ज़रूरत आहे जो रियासत पंहिंजी रिट क़ाइमु करे सघे, को माण्हुनि में ख़ौफ़ हुजे, को डपु हुजे, किन खे सज़ाऊं मिलनि, इन्हनि जे लाइ कहिड़ी तरमीम या कहिड़ी कानून साज़ी अञा करण जी ज़रूरत आहे? औरतुनि जे लाइ कानून साज़ी त बहितरीन थी वञे, जीअं मुसरत ॻाल्हि कई, पर समाज जा इहे रवैया जेके आहिनि इहे तब्दील करण में त अञा इलाही साल लॻी वेंदा। पर मौजूदा सूरत हाल में जेकॾहिं विल बि आहे कमु करण जी, तव्हां कमु बि कयो था, पर अञा कहिड़ियूं शयूं थियणु घुरिजनि जेके जल्द रिज़ल्ट्स ॾेई सघनि? ॾिसो, उन में सभिनी खां पहिरीं इहा त हिन वक़्तु असांजो चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ऐं वज़ीर आला सिंध उन्हनि सख़्तु हिदायतूं जारी कयूं आहिनि त जेको ख़ुदकशी सिंध जे अंदरि किथे बि थींदी, चाहे उहो औरत करे, प्रेमी जोड़ो करे, का न्याणी करे, पर जिते बि ख़ुदकशी थींदी उनजो मुकमल इन्वेस्टिगेशन थींदी, उनजी पोस्टमार्टम थींदो, सॼो कुझु थींदो। ॿियो त हीअ जी वज़ीर वारो मामिलो आहे न, ईअं कुझु असांखे केस डीप ताईं वञणो पवंदो, चाहे उहो प्रेशर असांजे अगेंस्ट अचे, असांजे पुलिस ऑफिसरनि जे ख़िलाफ़ अहिड़े क़िस्म जूं माना छा चऊं रिपोर्ट्स वग़ैरह अचनि, पर असांखे कुझु मामलनि ते तइ ते वञणो पवंदो ऐं उहो जेको समाजी रिएक्शन आहे उहो असांखे बर्दाश्त करणो पवंदो। जेसीं ताईं असां अहिड़े क़िस्म जा एग्ज़ाम्पल सेट न कंदासीं तेसीं ताईं माण्हुनि जे अंदरि, छो त माण्हू बच्चो आहे, माण्हू वक़्तनि वक़्तनि असांजो जेको जागीरदार निज़ाम चइजे या जेको सरदारी निज़ाम आहे, जेको बिरादरी जो निज़ाम आहे, त हाणे आउं जंहिं बिरादरी जो आहियां त साम्हूं जेकॾहिं ॿई माण्हू हिकिड़ी बिरादरी जा आहिनि त बिरादरी जो चङो विच में अची वेंदो, चवंदो पंहिंजो पाण में विढ़ो छो था, उन क्रिमिनल जेको आहे उनखे मोर्चो थो मिले, त उन क्रिमिनल जेको माण्हू आहे, जो क्रिमिनल माइंड सेट आहे, उनखे उन मोर्चे खां आजो करणो पवंदो। जेसीं ताईं मोर्चे खां ॿाहिरि बिहारे उनखे थू या टारगेट न बणायो वेंदो तेसीं ताईं उहो उनखे महफ़ूज़ पनाहगाह मिलंदी। इन लाइ तव्हां इन ते कमु बि कयो था, MPs बि आहिनि, MNAs बि आहिनि, सॼी सिंध में पीपुल्स पार्टी वोट खणे थी, उन्हनि जी बि त ज़िमेदारी आहे त उन्हनि जे इलाइक़े में जेकॾहिं इन तरह जा मामला थियनि था त उहे बि पाण मुरादो एक्शन खणनि, तव्हां सां राब्तो कनि या अहिड़नि मामलनि खे रोकण में पंहिंजो किरदारु अदा कनि। हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन साहब जे पारां समूरनि सॼे सिंध में जेके पार्टी जा ज़िम्मेदार माण्हू आहिनि, उहे MP आहिनि, MNA आहिनि या पार्टी जा डिस्ट्रिक्ट जा सदर आहिनि, उन्हनि समूरनि खे क्लियर डायरेक्शन्स आहिनि त जेका ह्यूमन राइट्स जी वायलेशन थींदी या औरतुनि जे ख़िलाफ़ या ॿारनि जे ख़िलाफ़ या अहिड़े क़िस्म जा अब्यूज़ वग़ैरह थियनि था, उन में तव्हां विच में किथे पार्टी न थींदो, कंहिंजी सपोर्ट न कंदो ऐं इहो तमामु बहितर आहे। ऐं हिन वक़्तु हाणे ॾिसो न, तव्हां मूंखे 10-15 केस ॿुधाया, सभु जा सभु खणी आयो आहियां ऐं सभु जी हिकिड़ी हिकिड़ी शइ जी तव्हांखे डिटेल ॿुधाए सघां थो, त हाणे इहे शयूं जेके आहिनि उहे अॻिते हली असांखे बहितर नतीजा ॾींदियूं। वॾी महिरबानी। वज़ीरा छछर वारो टेस्ट केस आहे, यकीनन मां चाहींदमि त इन जूं हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते अॼु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही। Sindh TV Network mobile app. Watch live TV and all programs on your mobile. Download the app